अस्सलाम वालेकुम दोस्तों। पाण हिन वक़्तु रूमी गोट फार्म सकर्ण ते मौजूदु आहियूं। अचो त अॼु तव्हांखे असां रूमी गोट फार्म था घुमायूं ऐं तव्हांखे ॿुधायूं त को बि फार्म, ॿकरियुनि जो फार्म हुजे, मेंहनि जो फार्म हुजे या सॼे लाइव स्टॉक जो फार्म हुजे त उन जे लाइ असांखे छा छा करणु खपे। पहिरियां त तव्हांखे ॾेखारींदो असांजो दोस्त हीअ हिन पासे तव्हां ज़मीन ॾिसो था। हीअ ज़मीन हुजे तव्हां वटि घटि मां घटि 8-10 एकड़ ज़मीन हुजे तव्हां वटि, उन में तव्हां खजियूं बि पोखियो, उन में तव्हां लूसण बि पोखियो ऐं हीअ साम्हूं तव्हां ॾिसो पिया त इहो लूसण आहे। अचो त हाणे पाण अंदरि था हलूं, अंदरि था घुमणु हलूं। हीअ मेन गेट आहे रूमी गोट फार्म जो मेन गेट। जॾहिं बि तव्हांखे फार्म ठाहिणो हुजे या गोट फार्म ठाहिणो हुजे त पोइ हिन वांगुरु जेको हीउ शेड तव्हां ॾिसो पिया न मथे, हिन वांगुरु शेड तव्हांखे ठाहिणो पवंदो। जेकॾहिं तव्हां वटि सरमायो सुठो आहे ऐं पैसा सुठा आहिनि त पोइ तव्हां हिन वांगुरु शेड ठाहियो। हीअ तव्हां ॾिसो पिया त हीअ मथे हिनखे चइबो एलिवेटेड शेड। हीअ मथे शेड ठहियलु आहे ऐं हिन जा पिलर जेके आहिनि उहे 7 फुट आहिनि ऐं मथे 10 फुट जी हुनखे वरी ओसारी ॾिनल आहे। ॿकरियूं मथे बीहनि थियूं। असां तव्हांखे ॿकरियूं बि घुमायूं था। हाणे मथे छो थो बीहारिजे, जेका अहम तरीन ॻाल्हि आहे जेका सम्झण जी आहे उहा इहा आहे त मथे ॿकरियुनि खे इन करे थो बीहारिजे जो मथे प्लास्टिक जा पैलेट्स लॻल आहिनि। ॿकरियूं उन जे मथां बीठल आहिनि, पेशाब कनि थियूं, फोलड़ी लाहिनि थियूं त उहे अची हेठि थी किरनि, फोलड़ियूं ऐं पेशाब अची हेठि थो किरे। नतीजे में ॿकरियुनि खे का बीमारी कोन थी लॻे ऐं जेको हेठि किरे थो त उहो वरी असीं ज़मीन खे भाण करे ॾियूं था। त उन हवाले सां इहो असीं कयूं था। पहिरियां पाण था घुमूं हिन पासे वर्कशॉप। अचो तव्हांखे वर्कशॉप घुमाइजे। हीअ असांजो वर्कशॉप आहे। तव्हां अंदरि हलंदव, हीअ वॾो वर्कशॉप आहे इलाही। हाणे हिन पासे तव्हांखे तोर जी मशीन मिलंदी, तोर जी। यानी जेकॾहिं तव्हांखे जदीद फार्मिंग करणी आहे त पोइ तव्हांखे हिन क़िस्म जी तोर जी मशीन वठणी पवंदी। हीअ हुनजो कांटो आहे ऐं हिन में तव्हां मेंह तोड़े सघो था, ॻऊं तोड़े सघो था, ॿकरी तोड़े सघो था ऐं तव्हां हिन में जानवर तोड़ियो ऐं असां हर महीने तोड़ींदा आहियूं ऐं इहो चेक कंदा आहियूं त ॿकरी जेको महीनो अॻु हुनजो वज़न हुयो, महीने खां पोइ हुन वज़न केतिरो कयो आहे, त जीअं असांखे हुनजो अंदाज़ो थी सघे। हीअ असांजो टूल बॉक्स आहे। यानी जेके बि टूल्स वग़ैरह आहिनि, सामान, तारूं, हथोड़ा, किलियूं, इहे सभु जेके आहिनि उहे असीं हिन कमरे में रखंदा आहियूं। हीउ कमिरो आहे उन्हनि जो ऐं अञा हिन जूं अलमारियूं ठहंदियूं जंहिंमें असां इहो सॼो टूल जो जेको आहे सो उहो सिस्टम ठाहींदासीं। उन खां पोइ वरी हीउ असांजो वॾो कमिरो आहे जंहिंमें तव्हां हीउ ॾिसो पिया, हीअ असांजी पैलेट मशीन आहे जंहिंमें हिन में असीं चारो ठाहींदा आहियूं। मकई, जुअर, ॿाझिरी ऐं ॿियो जेको गाहु आहे उहो जॾहिं असीं हिन में विझंदा आहियूं त उन सां हिकिड़ा नंढा कैप्सूल ठहंदा आहिनि। पाउडर ठाहिणु चाहियूं त असीं पाउडर ठाहे सघूं था। पासे में वरी हीअ कुत्र जी मशीन आहे। हिन वसीले असीं कुत्र हणंदा आहियूं। हाणे हीअ इनजे करे कंहिं जदीद फार्म जे लाइ इनजे करे ज़रूरी आहे त असां रवायती तौर ते ॿकरियूं चाढ़ियूं था ऐं झंग में असां फेरायासीं, घुमायासीं ऐं असां सम्झो त हाणे असां हिन मां वॾो नाणो कमाईंदासीं। उन मां बि जेको नसीबु आहे उहो मिले ज़रूरु थो, उहो करणु खपे, पर उन मां तव्हां वॾे पैमाने ते नथा कमाए सघो जेसीं ताईं तव्हां ॿकरियुनि खे चारो सुठो न ॾींदो। यादि रखणु खपे त ॿकरियुनि जी सिहत जे लाइ वैक्सीनेशन, सुठो चारो, सुठो माहौल, हुनखे सीउ खां बचाइण जे लाइ बंदोबस्तु करणु, इहो जेसिताईं असीं न कंदासीं तेसीं ताईं असां ॿकरियुनि मां उहो नाणो कमाए न सघंदासीं। हाणे हिन जो मक़सदु इहो बि थी सघे थो त बाबा कंहिं माण्हू वटि एतिरा पैसा न आहिनि त उहो हेॾो वॾो सिस्टम कीअं ठाहींदो। ऐं तव्हांखे ॿी वीडियो में वरी उहो सिस्टम बि ॾेखारींदुसि त एॾो वॾो सिस्टम जंहिंमें लखे रुपया ख़र्च अचनि वञी
किरोड़नि खे मामिलो धकणु आहे त कीअं ठाहिजे तमामु आसान आहे तव्हां शुरूआति कयो खामखा जो वांदो वेहण खां 1000 दफ़ा बहितर आहे त तव्हां शुरूआति करे ॾियो हिक ई ॿकरी खां तव्हां शुरूआति करियो ऐं उहा ॿकरी तव्हां घर में धारियो उहा ॿकरी तव्हांखे साल में 4 फर ॾींदी वरी जेको मथियों साल हूंदो त हुन जा पहिरियां जेके 2 फर हूंदा जेकॾहिं उहे भाॼियूं हूंदियूं त उहे तव्हांखे वरी उहे बि ढुकियूं थी वेंदियूं ईअं तव्हांजो 2-3 सालनि अंदरि हिकिड़ो तमामु वॾो धण थी वेंदो जॾहिं धण थी वञे त पोइ आहिस्ते आहिस्ते नंढे पैमाने ते ई सही पर उनखे मॉडर्न अंदाज़ में तव्हां हलाईंदव त यकीननि तव्हांखे वॾी कामयाबी हासिलु थींदी पोइ तव्हां अहिड़ियूं मशीनूं ख़रीद करे सघंदव असांजी अञा ॿियूं मशीनूं ईंदियूं अहिड़ियूं मशीनूं ख़रीद करे सघंदव अहिड़ा वर्कशॉप तव्हां ठाहे सघंदव इहो सॼो तव्हां कमु करे सघंदव असांजी एरिया ॾाढी वॾी आहे हाणे हीअ जेका तव्हां एरिया ॾिसो पिया हीअ सॼी हिन पासे वॾो माल बीहंदो असां हिन पासे वॾो माल जंहिंमें मेहूं हूंदियूं ॻऊं हूंदियूं ऐं इन क़िस्म जो माल असीं हितां बीहारींदासीं उनजो हाणे हितां पंहिंजो वाड़ो ठाहिराइबो ऐं हीअ जेको आहे हीअ वाड़ी आहे जॾहिं सुबुह थींदी आहे त ॿकरियूं अचे हिन वाड़ी में लहंदियूं आहिनि ऐं चारो वग़ैरह हिन ई वाड़ी में खाईंदियूं आहिनि अहिड़ी तरह ही तव्हां मथे ॾिसो त असांजो हीउ सोलर मथे लॻल आहे चवण जो मक़सदु हीअ आहे त असांखे हर क़ीमत ते जदीद थियणो पवंदो हिन वीडियो ठाहिण जो मक़सदु रुॻो तव्हांखे हीअ शयूं ॾेखारणु कोन्हे पर इन शइ जे लाइ हिमथाइणु आहे त तव्हां जदीद फार्मिंग कयो नौकरियुनि जे पोयां जेको असीं डोड़ूं था भॼूं था वॾेरनि भोतारनि जे पोयां असीं दरख़्वास्तूं खणी रुलूं था त हिन वक़्तु जेको मुंहिंजी रिकॉर्डिंग करे रहियो आहे उहो मुंहिंजो पुटु आहे जेको कंप्यूटर साइंस में पढ़ी आयो आहे सिंध यूनिवर्सिटी मां पर हुन नौकिरी न कई हुन चयो तव्हां पंहिंजो कारोबारु कंदुसि हुन ई सॼो सिस्टम सॼो जहान हिते इहो जोड़े छॾियो आहे ऐं वर्कशॉप अवां ॾिठो ऐं हिन पासे वरी ऑफिस आहे हीअ ऑफिस तव्हां ॾिसो अंदरि बहितरीनु टेबल रखियलु आहे अंदरि कुर्सियूं रखियलु आहिनि किचन बि अंदरि आहे ऐं इहे सभई शयूं अंदरि आहिनि हीअ असांजो साथी आहे हिते असां वटि कमु कंदो आहे हीअ जेको पीस आहे हिन खे बि असीं यूटिलाइज़ कंदासीं ऐं हीअ साम्हूं तव्हां कुकड़ियूं ॾिसो था इहो कुकड़ियूं असां वठी आया हुआसीं नंढड़ियूं पर हाणे इहे 3-4 महीननि में जवान थी वियूं आहिनि ऐं जेके ॿचिड़ा हुआ उहे बि जवान असां कुकड़ियुनि जो अलॻि सिस्टम ठाहियो आहे उन ते तव्हांखे आउं अलॻि वीडियो में ॿुधायां थो त चवण जो मक़सदु हीअ आहे मुंहिंजा दोस्तो तव्हां कारोबार करियो असां सिंध जीअं त ज़रई खितो आहे उनजे करे सो दोस्तो मूं इहा बि गुज़ारिश कई त सिंध ज़रई समाज आहे उनजे करे असांखे ख़ासि तौर ते ज़राअत ते ध्यानु ॾियणु खपे ऐं जदीद बुनियादनि ते असांखे ज़राअत जा बुनियाद विझणु खपनि मसइलनि असांजी आदत आहे त असां कणिक जो फ़सुलु काहींदासीं असां फुटियुनि जो फ़सुलु काहींदासीं केलो काहींदासीं कमंद काहींदासीं ऐं उन में असां सालनि जा साल पंहिंजी ॿनी सीड़ाए छॾींदासीं ऐं जेकॾहिं मौसमी हालतूं असां वटि ठीकु कोन्हनि के बारिशूं पवनि थियूं त उन में असां वॾो धकु खाई था वञूं तंहिं करे असांखे जदीदत ॾांहुं अचिणो पवंदो हिकु ई वक़्तु असांखे हिक खां वधीक फ़सुल पोखणा पवंदा तॾहिं वञी असां न रुॻो तरक़ी करे सघंदासीं पर सर्वाइव बि करे सघंदासीं ऐं असां अॻिते वधी सघंदासीं अहिड़ी तरह ॿियो जेको असांजो ज़रियो आहे उहो चौपाए माल जो आहे मिसाल तौरु हर दौर में गोश्त जी ज़रूरत हूंदी हर दौर में खीर जी ज़रूरत हूंदी ऐं हर दौर में इन्हनि जानवरनि जी असांखे ज़रूरत हूंदी त उहे असांखे पालणु खपनि ऐं तव्हांखे फ़िलहालु त ॾेखारिया थो मथे हलूं था पाण असांजो जेको सोलर सिस्टम लॻल आहे उहो तव्हांखे ॾेखारिया थो पोइ वरी तव्हांखे ॿी वीडियो में तव्हांखे अंदरां शेड ॾेखारिबो त असां ॿकरियुनि खे थधि खां कीअं बचायूं था छाकाणि त हींअर जेको टेम्परेचर आहे उहो 4 ताईं वञे थो हिते नवाबशाह में सकरन में असां वटि 4, 6, 7 जे विच में राति जो टेम्परेचर थी थो वञे शदीद क़िस्म जी जेको आहे सो सीउ पवे थो ऐं उहो सीउ ॿकरियुनि जे लाइ तमामु घणो ख़तरनाक आहे उन सीउ खां बचाइण जे लाइ असांजे लाइ तमामु ज़रूरी आहे त असां उनजो बंदोबस्तु कयूं उहो वरी तव्हांखे ॿी वीडियो में आऊं ज़रूरु ॾेखारींदुसि त ॿकरियुनि खे सीउ खां कीअं थो बचाए सघिजे ऐं उनजे लाइ कहिड़ो बंदोबस्तु करणु खपे अचो त फ़िलहालु पाण मथे था घुमूं हाणे हीअ असांजो वर्कशॉप जी छित आहे असां वर्कशॉप जी छित ते चढ़िया आहियूं हीअ असांजो सोलर पैनल आहे
ये असां जेको बि कमु कयूं था उहो असीं सोलर ते कयूं था। मतिलबु असां वटि पावर जेका एनर्जी आहे उहा सॼी पंहिंजी आहे, असां वापडा ते डिपेंड नथा करियूं। ऐं तव्हां ॾिसो पिया त हीअ असांजी सोलर जूं प्लेटूं आहिनि। ऐं वरी जेकॾहिं थोरो हीअं फिरबो त हीअ असांजी परियां ज़मीन आहे, बरसीन आहे, लूसण आहे ऐं इहे फ़सुल असां पोखिया आहिनि। हीअ असांजो मथियो लुक आहे जेको वाड़ी जो, हीअ मथियो लुक आहे। परियां हुनजे वरी शेड आहे, जीअं ॿकरियूं लहंदियूं आहिनि तीअं वाड़ी में हली वेंदियूं आहिनि अंदरि, ऐं पोइ हिते चरी ढो करे ॾींहं जो उस बुस वठी ऐं उनखां पोइ हली वेंदियूं आहिनि। तंहिं करे दोस्तो ऐं तव्हांखे इहा गुज़ारिश करणु थो घुरां त सिंध जो नौजवान ख़ासि तौर ते उहो जेको नौकिरियुनि जे पोयां डोड़े थो, नौकिरियुनि जे पोयां भॼे थो, नौकिरी बि करणु खपे। मूं पाण अञा ताईं नौकिरी में आहियां, पर नौकिरियूं असांजो सर्वाइवल आहिनि, तरक़ी कोन्हनि। असांखे हर क़ीमत ते पंहिंजो कारोबार करणु खपे। रुॻो लाइव स्टॉक जो छो, को बि कारोबार कयो। तव्हां जंहिं एरिया में रहो था उन एरिया में इहो ॾिसो त कहिड़ी शइ जी खोट आहे, कहिड़ी शइ जी मार्केट ठही सघे थी। उन जॻह ते तव्हां उन क़िस्म जो कारोबार कंदव त यकीनन तव्हां कामयाबु थींदव। ऐं कारोबार जो आउं सम्झां थो त को बि नामुल बदल कोन्हे को। ऐं हिन वक़्तु समूरी दुनिया जी जेका इकोनॉमी आहे उहा कारोबार ते डिपेंड थी करे। तंहिं करे सिंध जे नौजवाननि खे कारोबार करणु खपे। ॿी वीडियो में तव्हांखे अंदरि जेके ॿकरियूं बीठियूं आहिनि उहे बि तव्हांखे ॾेखारिबियूं ऐं उनखे असीं कीअं था बचायूं, सीउ खां कीअं था बचायूं, चारो असीं कीअं था ॾियूं, त उनजो बि अव्हांखे वीडियो ॿुधाईंदासीं। अव्हांखे गुज़ारिश आहे त महिरबानी करे रूमी गोट फार्म सकरण जे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कयो, लाइक कयो, दोस्तनि सां शेयर कयो, कमेंट करे असांखां सुवाल पुछो। जिथे असीं ग़लति आहियूं त असांजी रहनुमाई कयो। ख़ुदि अव्हांजे ज़हन में जेकॾहिं के सुवाल आहिनि त उहे बि असांखां पुछो। सदाईं गॾु।